जंहिंजो पीउ इहो सोचे तूं ओॾा छो वई आहीं? अम्मा प्लीज़ मूंखे रिलैक्स त थियण ॾे। न, मूंखे ॿुधाए छो वई आहीं आख़िर ओॾा? मां नोरोज़ सां नोरोज़ लाइ वियसि। ऐं हुन जे पीउ जा इहे प्रकार? अम्मा मां त तोसां ॻाल्हि करे फाथसि। इहो को इख़लाक़ आहे? आदर भाव आहे? नालो छा अथसि भला? कंहिंजो अम्मा? नोरोज़ जे पीउ जो? छॾ नाले खे अम्मा। छो छॾियासि नाले खे? ॿुधाए मूंखे नालो। न अम्मा छॾियईंसि। छो? हू अस्पताल में पियो आहे। वरी का तूं अहिड़ी ॻाल्हि करे खुआरी। बसि अम्मा मुंहिंजा ऐं नोरेज़ जे करे हिन ॻाल्हि खे दरगुज़र कर। अचणु ॾेसि त मां हुनखे सिधो कंदसि चङी तरह। नेरोज़ खे त मां पाण सिधो कंदुसि। हथ त लाइ ॾेखार नोरेज़ खे। आसी आसी रे जाते वाले ॾिसे थी। शाहिद तूं वञी शादीअ जी तयारी कर। ईअं न जो ही नोरोज़ लाइ पंहिंजो नूर वञाए वई। मासी मुंहिंजी तयारी आहे। हाणे न नवरोज़ खे हिते अचणु ॾींदुसि न फिज़ा घर खां ॿाहिरि वेंदी। शायद तूं बि पंहिंजे हद में रह। मासी हाणे मां हदूं वरांगे बि फिज़ा खे। तुंहिंजूं हरकतूं बि अञा विसरियूं कोन्हनि। फिज़ा जी नादानी ऐं नौरोज़ जी बेवकूफ़ी जे ज़रिए फ़ैसिलो कयो अथां। बक्सी इन्हनि बि हिकु फ़ैसिलो कयो। वाह जा फ़ैसिला मौसमुनि वांगुरु मटंदा रहनि। माची हिकु ॻाल्हि यादि रखो। जे फिज़ा मुंहिंजी न रही त पोइ फिज़ा में आलूदगी हूंदी। हीअ त जो मुंहुं खुले छॾींदुसि जंहिंसां हिन दुनिया मां उॾारे छॾींदुसि। वालेकुम सलाम। वेहो मैडम मूं अर्ज़ु कयो। मूं SSP साहब खे गुज़ारिश कई आहे। मैडम मूं प्राइवेट ड्राइवरी लाइ बि अर्ज़ु कयो। मूंखे त ज़रूरत नाहे। जे अगरि थी त तव्हांखे घुराए वठंदसि। महिरबानी मैडम। पर मैडम हिकु ख़्यालु रखिजो। जी चओ कहिड़ो ख़्यालु? सरफराज़ ख़ान जो कमदार अवां लाइ हलाए पियो त तव्हांजो हथु आहे संदसि हमले में। चवण सां थी पियो छा? ऐं मैडम ॿी ॻाल्हि त मूं वरी ॻोल्हा कई आहे पर सलीम जो पतो न आहे पइजी सघे। ड्रामा सीरियल चंद्रग्रहण तमाम एपिसोड्स ॾिसो हाणे HD क्वालिटीअ में। विज़िट करियो असांजो YouTube चैनल सिंध TV HD ड्रामा। सब्सक्राइब कयो असांजो ऑफिशियल YouTube चैनल सिंध TV HD ड्रामा ऐं वधीक अपडेट लाइ बेल आइकन खे क्लिक करियो।